अदा साईं, असां ख़बर ॿुधी आहे त तव्हां कमाल खान सां ठा करण पिया वञो। अमर, ठा करण खां सवाइ ॿी का बि वाट कोन्हे। इन ठा खां पोइ अंजाम जी ख़बर अथव त छा थींदो? हा अमर, हिते कमाल जो राज शुरू थी वेंदो ऐं हू ॿीहर ज़ुल्म जी बाज़ार खे गरम करे छॾींदो। पोइ अहिड़े माण्हू खे हितां अचण जी इजाज़त तव्हां छो पिया ॾियो? मां हुनखे का बि इजाज़त न आहे ॾिनी, पर हितां जा माण्हू उन राकास खे पंहिंजे सिर मथां विहारण था चाहिनि, त पोइ उन में मां छा कयां? साईं, इन मसइले खे हल करे असांखे शहर वठी हलो। अहिड़े माहौल में असां हिते नथा रही सघूं। हा रुखसार बेगम, हिन ॻोठ वारनि खे उन्हनि जी क़िस्मत जे हवाले करे हितां निकिरी हलंदासीं। ही पंहिंजे क़िस्मत जी पाण चूंड कनि पिया था साईं। जेके माण्हू भाग खे छॾे निभाग जे पोयां भॼनि, उन्हनि जी क़िस्मत छा हूंदी? मां जॾहिं हितां वेंदुसि न, पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी त मां उन्हनि लाइ छा हुयुसि। साईं, तव्हां खां जेतिरो थी सघियो तव्हां हुननि सां भलाई कई। हाणे उहे ई तव्हांजा मुखालिफ़ थी विया आहिनि। पोइ त इन में तव्हांजो को बि ॾोह न आहे। हितां न जॾहिं मां ॻोठ छॾींदुसि त रुखसार बेगम मूंखे ॾुख त ज़रूर थींदो। हू त नादान आहिनि, मां बि नादानी पियो कयां। ख़ुदा कंदो उन्हनि खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में ईंदी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।